जी नाज़रीन, असां इन वक़्तु मौजूदु आहियूं घोड़ाणू डैम। यकीनन घोड़ाणे डैम जो जेकॾहिं तव्हां इशू ॾिठो हूंदो त मुल्की लेवल ते उहो इशू उथियल हुयो। इनखे काफ़ी अरसो थी वियो आहे। घोड़ाणे डैम जा जेके मुतासिर आहे उन्हनि मुसलसल वक़्तनि में एहतिजाज कयो। असां अॼु विज़िट कयूं पिया हीउ घोड़ाणे डैम जो जेको इशू आहे। ॿुधायो वञे पियो त पाणी जेकासे ज़हरीलो आहे, पाणी गंदो आहे ऐं तव्हां पाणी जेका हीउ हले पियो असांजे पोयां हीउ थरकोल ब्लॉक 2 खां अचे पियो ऐं पाणी हितां थी जेका घोड़ाणे डैम ॾांहुं वञे पियो। असां घोड़ाणे डैम जा रहवासी आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे छा चवंदा, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। असां हिननि कई ॻाल्हियूं कई दावा कयूं, अॼु तक ताईं कोई मसइलो हल कोन थियो। सूरत हाल इहा आहे त घोड़ाणे जो जेका हिननि पाणी पहिरीं छोड़ कयो बिल्कुलु सही हो। हिननि चयो त बाबा पीअण जहिड़ो आहे, पाण बि पीतो, को दोस्त आया उन्हनि खे बि हिननि पीआरियो पियो। पर अॼु हींअर जेका सूरत हाल आहे, 2-3 महीना अॻु में पाणी हलियो पियो, कल्ह खां पोइ जेको पाणी हले पियो उहो बि अहिड़ो गंदो कारो पाणी कबिरो जेको माना ॾिसणु इंसान त ठहियो पर माल जेकॾहिं ॾिसे थो उनखे बदबू अचे थी, उहो बि हलियो थो वञे। त हीअ जेकॾहिं असीं हालतूं ॾिसूं था त ज़मीन बि असांजी अॻे पाणी त ठहियो, पर जेकॾहिं हीअ पाणी ज़मीन जी कहिड़ी हालत थींदी, सुभाणे असांजा खूह आहिनि उन्हनि जी कहिड़ी हालत थींदी, असांजे घरनि जी कहिड़ी हालत थींदी, ज़िंदगी जेका असीं कीअं हिते गुज़ारे सघंदासीं। इन ॻाल्हि लाइ करे असीं रड़ियूं करूं पिया त न सिंध हुकूमत, न कंपनी कंहिं बि ॻाल्हि ते न अमल थी करे, न ई का असां ग़रीबनि जी ॻाल्हि का ॿुधे थी त हीअ माण्हू छाजे लाइ रड़ियूं कंदा। अॼु वसकारे जी मौसम थी आहे, हर ॻोठ जा माण्हू हारी जेका ॾाढा ख़ुशि आहिनि त चओ मींहुं वठो आहे, ॿनियूं आबाद कंदा आहिनि। उहो माण्हू जेको वसकारे मौसम माण्हू सभु खेतर बीजा खेड़े में असां घोड़ाणे वारा ज़ुल्म में अॼु जेको एंग्रो कंपनी असां जवाबु ॾे अॻे 8,000 रुपया महीनो असां जेको कयो हूंदो उहो बि 16 में मंज़ूर थिया ऐं गवर्नमेंट न उहो कंपनी ॿुधण लाइ तयारु न आहे। उहो पैसा असां कोन ॾिनऊं ऐं असां अॼु 2 जवाबु ॾेई छॾियऊं ऐं असीं करां की मिसकिन माण्हू असां अटो त का चढ़ियो असां ज़ुल्म थिए पियो। असां हीअ जेको कोरोना वायरस 16 में खां असां ते चालू आहे, असीं करां की असां ज़ुल्म में असीं बचा असांजा बुख मराईंदा ऐं असां करां की 2 माण्हू त सभु पोख में असां ॿिज त हुई कोन थो मिले, कर्ज़ू ऐं टोल विकिणे ॿार बचा जेको कर्ज़ू असीं माना तबई असां वटि कपिड़ो बि अंग ते आहे कोन्हे। असां को त मसइला हल करो, जहाँ असांजे पघार 16 खां पचे असां पैसा ॾिना जाए त असां 2 त न बंदि करो, असीं बुखां त सही मिसकिन माण्हू जहाँ कनि। रोज़गार कोन मिलियो, असां वाइदा पीपल्स पार्टी वारा कयूं। असां 3 साल या 4 साल खनि धरणो आहियो प्रेस क्लब ते, जॾहिं पीपल्स पार्टी वारा आया, जॾहिं वोटनि जी उन्हनि खे ज़रूरत हुई तॾहिं असांखे चयूं त जी नाज़रीन, असां घोड़ाणे डैम जो विज़िट कयो, तव्हां फुटेज बि ॾिठा ऐं ॻोठाणा उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। ऐं हुन पासे असां जॾहिं कंपनी जो तर्जमान आहे मोहसिन बबर, उन सां जेको राब्तो कयो आहे, उनजो चवणु इहो आहे त घोड़ाणे में को बि गंदो थोरो ज़हरीलो पाणी आहे उहो जारी न पियो थिए ऐं जेके लॻंदड़ इल्ज़ाम आहिनि इहे बेबुनियाद आहिनि। ऐं कंपनी जो इहो चवणु आहे त असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते घोड़ाणे में ऐं असां अस्पताल बि ॾिनी आहे, उते आर ओ प्लांट्स बि ॾिना आहिनि, उते पार्क ठहियलु आहे, उन्हनि जा माण्हू आहिनि, उन्हनि खे रोज़गार बि ॾिनो आहे। घोड़ाणे जेको डैम आहे उन मां मच्छी वॾे मिक़दार में निकिरे पई, उहो बि असां ॻोठाणनि खे ॾियूं था। त हिकिड़े पासे कंपनी जो इहो मौक़फ़ आहे त असां ॻोठाणनि खे सहूलियतूं बि ॾियूं पिया ऐं ॻोठाणनि खे जेका ॻाल्हियुनि जी असां आछ कई आहे, समूरनि ॻाल्हियूं जेके ॻोठाणनि सां करण जे लाइ तयारु आहियूं। अॻु बि असां काफ़ी ॻाल्हियूं कयूं न, हाणे बि असीं ॻाल्हियुनि जे ज़रिए समूरा मसइला हल करण जी कोशिशि करे रहिया आहियूं। एंग्रो कंपनी तरफ़ां जेका ॻाल्हियुनि जी दावत ॾिनी वई आहे उनखे ॻोठाणनि क़बूल बि कयो आहे, पर अञा ताईं ॻोठाणनि कंपनी विच में जेका से बाक़ाइदे राब्तो न थियण जे करे उहे ॻाल्हियूं विच में रहियल आहिनि। ॿी हिकिड़ी ॻाल्हि अहम इहो आहे त जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि जिन हिन ॻोठाणनि खे एहतिजाज ख़तमु करायो, उहे ॻोठाणनि सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहिनि। उन्हनि एहतिजाज बि ॻोठाणा कनि पिया, उन्हनि जे ख़िलाफ़ु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त चूंडियल नुमाइंदनि ऐं कंपनी खे गॾु वेही ॻाल्हियूं करे ॻोठाणे जो जेको मसइलो आहे उहो हल करणु घुरिजे। काज़ी बजीर खे घोड़ाणे डैम मां ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें। सब्सक्राइब कीजिए और हम आपको लिए चलेंगे